ठट्टो बुआरा शहर की बिजली लाइन सुप्रीडेंट कटे छॾी। ख़बर मौजूद मरकज़ी शहर बुआरा की बिजली लाइन सुप्रीडेंट कटे छॾी। अॼु मुकमल शहर बंदि रहियो ऐं ॿिए पासे एसटीपी जे तरफ़ां मुकमल रैली कढी वई ऐं मुकमल शहर बंदि रहियो ऐं बुआरा शहर जी आवाम मुकमल शिरकत कई। उन खां अलावा एसटीपी जे अॻुवाननि बि हिन रैली में शिरकत कई। ॻाढ़ो अब्दुल्ला शाह गाज़ी शुगर मिल्स ॻाढ़ो जे सवें पहुतल मिल जे मेन गेट समेत मिल जे गेट बंदि करे मुल्ज़ ऑफिसरनि खे यरगमाल बनाए वरितो ऐं सख़्त एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते पोरेतरनि ऐं अॻुवाननि अता मोहम्मद लाचारी, रजीब बलोच ऐं ॿियनि चयो त मिल्स इंतिज़ामिया हिकु हटी क़ाइमु कई आहे ऐं गुज़िरियल 2 सालनि खां रहतूं जंहिंमें सालियानी बोनस, ओवर टाइम ऐं मेडिकल समेत गुज़िरियल महीने जूं पघारूं बि नथी ॾे। मक़ामी पोरेतरनि सां नाजाइज़ूं करे रहिया आहिनि ऐं असांजा जाइज़ मसइला हल न थींदा तेसीं एहतिजाज जारी रखंदासीं। मिल शाह खे त कंहिं बि सूरत में खोलण न ॾींदासीं। ॿिए तरफ़ कवरेज लाइ साफ़ी पिए था पर मिल्स जे जनरल मैनेजर मौक़ुफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ठट्टो।